ख़बर शामिल कंदालू अवामी वर्कर्स पार्टी के अगवान सिंगार नुनारी की बाज़ियाबी लाइ अॼु ईद वारे ॾींहुं भी नज़ीराबाद में सियासी समाजी तंज़ीमुनि के कारकुननि एहतजाजी रैली कढी। अवामी वर्कर्स पार्टी के कारकुननि सिंगार नुनारी के वारसनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के अगवाननि कारा झंडा खणी कारा वॻा पाए ऐं कारियूं पटियूं ॿधी अनोखो एहतजाज कयो। एहतजाज की रैली नुनारी पाड़े खां शुरू थी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी थाणे आॾो पहुती, जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अरडो उतरादी मुर्तज़ा चांडे, दरिया ख़ान चांडे ऐं सद सिंधी जो चवणु हो त सिंगार नुनारी खे 26 ॾींहं भी बाज़ियाब नाहे करायो वियो। अॼु ईद जो ॾींहुं संदनि लाइ कारो ॾींहुं आहे। संदनि चवणु हो त सिंगार नुनारी लाइ हज़ारे माण्हू गवाही पिया ॾियनि त सिंगार हिकु पुरअमन पोरत दोस्त समाजी ऐं सियासी कारकुन आहे, खेसि बिना कंहिं ॾोह जे खंभियो वियो आहे। अॻवाननि चयो त जेकॾहिं सिंगार नुनारी ते को केस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।